ॾिसी रहिया आहियो सिंध ग्रीन न्यूज़। मां आहियां गुलज़ार अहमद चांडियो। ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। हाणे ख़बरूं शामिल कंदासीं। रिपोर्ट करे रहियो आहे अकबर दिलवाणी। सुंडा जे आसपास जे तमाम उस्तादनि जे मीटिंग मदरसा मुआरिफुल क़ुरान फारूकिया ठेंगा में उस्ताद मोहतरम मौलाना मोहम्मद हसन ठेंगो जे सरपरस्तीअ में थी, जंहिंमें कसीर तादाद में उस्तादनि शिरकत कई। दीन जी महिनत खे हर ॻोठ बस्तीअ में करण ते इतफ़ाक़ ऐं ॿधीअ ऐं इख़लास सां पंहिंजे ॻोठ ऐं आसपास जे ॻोठनि मथां बि जिदोजहद करणु खपे ऐं असांखां जेका बि रब वटि मंज़ूर हूंदी ख़िदमत कंदासीं। सरपरस्त मौलाना मोहम्मद हुसैन ठेंगो साहब वरी नेमत सां ख़ुदा पाक अव्हां खे नवाज़ियो आहे। हिन फितने फ़साद जे दौर में मौलाना शमसुद्दीन छोरो साहब दीन जे हर शोबे में इख़लास ज़रूरी आहे। मौलाना अब्दुल जलील जाडेजो साहब हालात हाज़िरा जा दर्द ऐं उम्मत मुस्लिमा जे दीन खां बेरुखीअ जे वजूहात मौलाना अब्दुल गनी तहीम साहब, उन खां अलावा मोहतरम कारी वलीउल्लाह शाह मीटिंग खे बाबरकत बणाए छॾियो ऐं वादी सिंध जे मशहूर नत ख़्वान हाफ़िज़ जमीलुर रहमान गंदरे मीटिंग जे रौनक में इज़ाफ़ो पिणु करे छॾियो। मीटिंग जो इख़्तिताम दुआए ख़ैर सां थियो।